गुण रुसे सबको गुणे पिरी रुठा में। बाबा कंहिंसां तव्हां बदलछड़ाई करियो था, बदतमीज़ी कयो था त उहो कावड़िजी पवंदो। पर हीअ कंहिं ते तव्हां अहसान पिया करियो, थोरा था कयो, उहो तव्हां छो कावड़िबो। पर मुर्शिद चए थो ऐं गुण रुसे सबको गुणे पिरी रुठा, लेखियम जे लिसान सां तकर की न कया में। पाण विञाए पंहिंजा थोरा थुक हयाम, बंदगी शर्मिंदगी या मेड़ मुकियाम, पिरी तब परचाम आऊं जब उठ गई। चए थो हीअ पिरी मूंसां तॾहिं सरचो आहे जॾहिं मूं मां जेको आऊं हो, फ़ख़ुरु हो, उहा ख़तमु थी वई न। हाणे इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि नोट कजो, इन में पोइ सिट में काफ़ी लफ़्ज़ उर्दू जा आहिनि। पिरी तब परचाम, तब उर्दू जो, आऊं जब उठ गई, जब उठ गई। पर लतीफ़ अला का बि अहिड़ी लवाज़मात कोन्हे जो लतीफ़ उर्दू खे किथे इस्तेमालु कयो आहे। का बि अहिड़ो को बंदि कोन हो लतीफ़ अला, मर्ज़ी वारो हो जितां जीअं इस्तेमालु करे। अॼु ॾींहुं को बि शाइर, को बि अदीब हुन ते आङुरी खणी कोन सघियो आहे। इहो भेटाई अथव। अवगुण रुसे सबको गुणे पिरी रुठा में, लेखियम जे लिसान सां तकर की न कयाम। लिसान माना ज़बान अरबी में। चए थो ज़बान सां मूं जेकॾहिं थोरनि खे ॻणियो त जहिड़ा मूं कया ई कोन। पाण विञाए पंहिंजा थोरा थुक हयाम, पोइ त मूं जहिड़ो कए ते पाणी फेरे छॾियो। बंदगी शर्मिंदगी या मेड़ मुकियाम, मूं इहे सभु शयूं मोकिलियुसि। पर पिरी तब परचाम आऊं जब उठ गई, जॾहिं मूं मां आऊं हली वई त पिरी मूंसां परची वियो। पिरी परचाइणो आहे न बाबा, ग़ुलाम रसूल साहिबु, पिरी परचाइणो आहे।